तो अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 43 धमाल ऐं ही 2002 में रिलीज़ आहे ऐं ही एतिरो ख़ासि एल्बम न आहे छो जो हिन में मिक्स आहिनि धमालूं। मिक्स जो मक़सदु ईअं आहे त कुझु पहिरियों वारियूं रिकॉर्डिंग हिन में लॻायूं हुयूं ऐं एल्बम में ही तस्वीर जेका आहे बिल्कुलु न्यू आहे, कंहिं बि फ़ोटू में इस्तेमालु न थियल आहे, नई तस्वीर आहे ऐं हिन में जेके बि धमालूं आहिनि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा कुझु दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। उन खां बाद तव्हांखे धमालुनि जे बारे में ॿुधाईंदासीं। सिलेक्शनकार वहीद हिकिड़ो आहे ऐं पहिरीं कमेंट्स आहे सिराज अहमद लाशारी भाउ जी, हर शाम उदास थी वई आहे, मुंहिंजो फेवरेट गीत आहे, महिरबानी वॾा। आसिफ़ अली भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम 42 हों, वॾी महिरबानियूं, लख कुर्ब तव्हां दोस्तनि भाइरनि जा। ऐं उन खां अलावा ॾिसूं ॿियो बि को आहे दोस्त, वरी आसिफ़ अली लिखियो आहे ग्रेट एल्बम, वॾी महिरबानी आसिफ़ भाउ। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं या धमालूं हूंदियूं, क़सीदा हूंदा, उहे ॿुधाईंदासीं ऐं शाइरनि जा नाला, ऐं हिन में शाइरनि जा नाला बिल्कुलु न आहिनि। हिन में तव्हांखे धमालूं ॿुधाईंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं हिन में आहिनि। दोस्तनि काफ़ी जेके माना धमालूं ॿुधियूं हूंदियूं उन्हनि में हिन में बि हूंदियूं, पर काफ़ी दोस्त अहिड़ा बि आहिनि जिन्हनि खे धमालुनि जी ख़बर न हूंदी आहे। जो एल्बम इलाही निकितल हूंदा आहिनि न, हाणे हिकिड़ी धमाल ॿुधी ठीकु, उन खां पोइ दोस्त उहो सोचे थो बाबा हाणे मूंखे इहा सॼी धमाल खपे थी, या आहे कहिड़े एल्बम में, कहिड़ो एल्बम आहे। तो इन करे असां ही वीडियो वारो कमु कयो आहे त जीअं दोस्तनि खे ख़बर पए त ही फलाणो एल्बम आहे, 43 आहे या 32 आहे या 63 आहे या 67 आहे, अहिड़े हिसाब सां कमु कयो आहे जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात अचे बाबा ही कहिड़े साल में आयो हो, कहिड़ो एल्बम हुयो, धमाल हुई, हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं धमालूं हुयूं। असां सिर्फ़ु इहो एतिरो कमु रखियो आहे। 3-4 मिंट जो वीडियो आहे, बस ॾिसी करे माण्हू पंहिंजो कमु करे सघे थो ऐं उहा शइ ॻोल्हे सघे थो यूट्यूब तां। सो हलूं था हिन जी पहिरीं धमाल ॾे। हाणे हिन जी पहिरीं धमाल आहे मस्त कलंदर मस्त, उन खां पोइ आहे नाल वजदे घड़ियाल, ऐं उन खां पोइ आहे ये ही नारा लगा अली मुश्किल कुशा, उन खां पोइ आहे लाल दी मेहंदी, ऐं इहो मुंहिंजे हिसाब सां त 32 धमाल में आहे। ऐं उन खां पोइ आहे इश्क कलंदर, असल में हिननि जी छा आहे जो लिखाई थोरी अॻिते पोइते कई अथऊं त जीअं माण्हुनि खे नयूं धमालूं लॻनि। ऐं उन खां पोइ आहे मुर्शिद नूरानी नूर, ऐं उन खां पोइ आहे सिंधड़ी में मुर्शिद देखा, ऐं उन खां पोइ आहे मौला अली का शहर। मतिलबु ही धमालुनि जा जेके ॿोल आहिनि न उहे थोरा अॻिते पोइते करे लिखिया अथऊं। हिन में 1-2 धमाल नई आहे, बाक़ी धमालूं जेके आहिनि ॿियनि एल्बमनि जूं मिक्स आहिनि। ऐं उन खां पोइ आहे गड्डी चली सेवन, उर्दू में आहे। ऐं उन खां पोइ आख़िरी जेका आहे मस्ती भरी अज रात है, हर सू खुशी की बरसात है, देखो कलंदर की नगरी है दुल्हन की तरह सजी। एल्बम कंप्लीट थी वियो। ऐं तव्हां दोस्तनि खे कीअं लॻो वीडियो, पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो त जीअं अॻिले जी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं दोस्तनि खे इहा बि माना ख़बर पए त दोस्त वीडियो खे लाइक कनि था त अॻिले जी बि दिलि चवंदी लाइक कंदे। ठीकु आहे दोस्तों, इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी इकट्ठे आहियूं, तव्हांजो साथ हुजे।